अस्सलामुअलैकुम लर्निंग विद NMS ऑफिशियल यूट्यूब चैनल ते भलीकार चऊं था। मां आहियां नूर मोहम्मद सुमरो। सिंधी ग्रामर में इल्म बदी जो टियों क़िस्म तजनीस नाक़स। हीअ इल्म बदी जो अहम क़िस्म आहे। जीअं पोयां ॿ पढ़ी चुका आहियूं, हीअ टियों हाणे पढ़ंदासीं। तजनीस नाक़स। तजनीस नाक़स जी लफ़्ज़ी माना आहे अणपूरी हिक जहिड़ाई। कंहिं जुमिले या शहर में ॿ या ॿिनि खां वधीक लफ़्ज़ जेके सूर तख़्तीअ में हिक जहिड़ा हुजनि पर मैना में ऐं अराबनि में मुख़्तलिफ़ हुजनि, अहिड़ी सनत खे तजनीस नाक़स चइबो आहे। मिसाल आहे साबतीरीकीन अहिड़ो तूं ठॻीअ जो ठाह ठाहे। हिन बैत में ठाह ऐं ठाहे जी सूर तख़्ती हिक जहिड़ी आहे, लेकिन मैना ऐं तलफ़ुज़ मुख़्तलिफ़ आहे। छाजे करे ठाह उन में पेश इस्तेमालु थियल आहे ऐं ठाहे में ज़ेर इस्तेमालु थियल आहे। तजनीस नाक़स में ज़बर, ज़ेर, पेश, मद या ईअं ई खणी चइजे जेके आवाज़ आहिनि उन्हनि में फ़र्क़ु ॾेखारींदा आहिनि ऐं उन्हनि खे तजनीस नाक़स चइबो आहे। इल्म बदी जा अहिड़ा ॿिया क़िस्म ॾिसण में मिलंदा। तव्हांखे ॾिसंदा रहो। असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कयो।